तमाम क़िस्म जूं तारीफ़ूं अल्लाह रब्बुल आलमीन जे हक़ में, जंहिंजी ज़ात मुस्तहिक़ आहे त उनजी वाखाण बयानु कयूं। जेको अल्लाहुल ग़ुयूब आहे, सत्तारुल अयूब आहे, गफ़ारुज़ ज़ुनूब आहे, अरहमुर राहिमीन आहे। जेको कुल काइनात जो ख़ालिक मालिक धणी पालनहार आहे, जेको दाता आहे, जेको दस्तगीर आहे, जेको गौस आज़म आहे, ॿिन्ही खां वॾी मदद करण वारो आहे, जेको ख़ज़ाना बख़्शींदड़ आहे, जेको ग़रीबनि खे नवाज़ींदड़ आहे। या अयुहन्नास, ऐं दुनिया जा इंसानो, अंतुमुल फुक़रा, ऐं मुहताज आहियो, वल्लाहु हुवल गनीयुल हमीद, तारीफ़े वारो ऐं बेनियाज़ त सिर्फ़ु अल्लाह आहे। सलात सलाम जा फुल मिणी नबीअ मथे, रसूल मथे, ख़ासि आख़िरी नबी मुज़म्मिल मुदस्सिर शफ़ाअतुल कुबरा जे हक़दार, लिवाउल हम्द जे मालिक, मक़ाम महमूद जे धणीअ, रहमतुल लिल आलमीन मथे, फसल्लल्लाहु अला आलिहि व सहबिहि वसल्लिम सलामन तस्लीमा। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं दुनिया मां लाॾाणू कयूं, तंहिं पुठियां उम्मत जे अंदरि कई दौर आया ऐं तरह तरह जूं आज़माइशूं आ वयूं। हिकिड़ा चवंदा नबीअ पर्दो फरमाए, ॿिया चवंदा विसाल कएं, पर सऊं सिधो लफ़्ज़ इन्नक मय्यतुन व इन्नहुम, बेशक आके मौत जो मज़ो चखणो आहे। इन्नक मय्यतुन, ऐं नबी आके पण मैयत बनणो आहे। ई क़ुरान में लिखियल आहे। सही बुखारी में हदीसे में बार बार जगह जगह ते लफ़्ज़ अचे थो मातन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। त बहितर इहा आहे जेको लफ़्ज़ आहे सही उहो जो इस्तेमालु कयूं। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात खां पुठियां अमीरुल मोमिनीन सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दौर में ॿ फितना जनम। हिकिड़ो फितनो, हिकिड़ा कई अहिड़ा हुआ जंहिं नबूअत जा दावा कया। अने ई फितनो वॾो आहे, कमज़ोर क़िस्म जो, ढुलमुल क़िस्म जो ईमान वारो पहिरें हुन भेरो थी वञे। खोटा ने झूठा नबूअत जा दावा कयूं। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात खां पुठियां अमीरुल मोमिनीन अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ज़माने में थिया मुक़ाबला, उन्हनि जूं सरकूबियूं थियूं, उन्हनि जा ख़ात्मा थिया। हिते ॿियो फितनो इहो थियो त ज़कात जो इनकार कयो। हिकिड़ा अहिड़ा कबीला हुआ जंहिंजो नबी हो त ज़कात हुई, या नबी आया न ज़कात पूरी थी वई। उन खे साम्हूं पण मुक़ाबिलो थियो। त उम्मत जे अंदरि ॿिन्ही क़िस्म जा माण्हू पैदा थी विया। हिकिड़े त साथ ॾिनो जेको ग़लति इंसान हुआ, उन खे पाण हिकिड़ी उहा जमात जंहिंजी आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेशन गोई करे विया आहिनि, जे क़यामत सूदी हक़ ते रहंदी, उन मुक़ाबिलो कयो ग़लति इंसान जो, गुमराह इंसान जो। आयो ॿियो दौर, उहो दौर अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु खां पुठियां उमर फारूक जो दौर हो। उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ज़माने में रुॻा मुस्लमान मुल्क फतह कयो, कामयाबियूं, दुनिया जो वॾो हिसो तंहिं मथे इस्लामी झंडो लहरायो हण। अने हिन मुल्क जे उन शख़्स जंहिंखे वॾो मर्तबो आहे, जंहिंजो फूटू पामा हर कंहिंजे खीचे में पियो आहे, मुल्क आज़ाद थियो त चयो चइबा के मुल्क जे हलाइणो आहे त अबू बकर सिद्दीक़ ने उमर फारूक हलायो, ईअं हलाइजा। अने हिन जी डायरी में पण लिखियल आहे सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु खां पुठियां उमर फारूक आया। ज़मानो ख़ासो मिलियो, पर फजर जी नमाज़ पढ़ायूं पे। नमाज़ जे दरमियान सफ़ूं चीरे अबू लूलू फिरोज़ करे को गुलाम अचे थो अने अमीरुल मोमिनीन खलीफ़तुल मुस्लिमीन मथे हमलो करे थो। कंहिं मामूली मुल्क जो खलीफ़ो न हो, बल्कि
दुनिया जो वॾो हिसो तंहिंजो ख़लीफ़ो हो। एतिरे अॼु दुनिया में एॾो कोई मुल्क न आहे जेतिरी ज़मीन उन वक़्तु उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अनहो फतह कयो हो। को आहे न चीन आहे न अमेरिका आहे न, इहे सम्झो जो सुपर पावर उनटाणे तंहिंजे प्रेसिडेंट वज़ीर जंहिंखे पाण ख़लीफ़तुल मुस्लिमीन अमीरुल मोमिनीन चवंदा तंहिं मथे हमिलो कयो। हिते सफ़ा नवे सरबियो फितनो जाॻियो। अमीरुल मोमिनीन शहीद, ख़ैर उम्मत बेअत कयईं। अबू बकर रज़ी अल्लाह ताला पुठियां उमर फारूक पुठियां उस्मान गनी। हज़रत उमर फारूक जे ज़माने जो मिणी खां वॾो हादसो थियो, उम्मत विखाणी जंहिंमें शहीद थिया, अने वॾे प्लान जे तहत शहीद थिया हुआ। हज़रत उमर फारूक पुठियां उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला ख़िलाफ़त जी मसनद ते आया। इन जी हालत कुरु थी। उस्मान गनी जेला करे आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो ॿ न बल्कि 40 मरतबा फरमाए जो उस्मान गनी जन्नत में, उस्मान गनी जन्नती जन्नती जन्नती। नका नबी जी ज़बान हिकिड़े भेरा खुली वञे जे ही जन्नती, ॻाल्हि पूरी। पण 40 मरतबा आगड़ पाछड़ ज़माने में बशारत मिलई वई। ऐं नबीअ जी हिकिड़ी नियाणी ॾिनल हुई, जंहिं उहो वफ़ात करे वई त ॿई नियाणी पण उस्मान गनीअ खे ॾिवाणी ज़ुन्नूरैन चवाइजे थो। अने वॾो सखी। अच्छा, ॻाल्हि लंबी थी वेंदी, असल मौज़ू पुॼाइजे न पुॼाइजे। हिनटाणे पण हिकिड़ो साहबी तंहिंजो अकाउंट खातो मदीने जी बैंक में चालू आहे, पिंड न आहे, खातो चालू आहे, उहो हज़रत उस्मान गनी। उन जो जेको बाग़ रहियो उहो बाग़ अॼु सूदी आहे, उन बाग़ जो इनकम उन जे खाते में नगर पालिका जमा करे थी ऐं उन जे खाते में अमोको टका जेको बचत थी वेंदा से सदको ख़ैरात उन वक़्त वटि अचे पियो। हिकिड़ो साहबी आहे हाली मालूमात लाइ, उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी सीरत आहे बयान नथो कयां, पर इन जे ज़माने में जेको उम्मत में इख़्तिलाफ़ थियो, उम्मत खे नुक़सान थियो, तंहिंजी ॻाल्हि करणी आहे। ख़िलाफ़त हलायूं पे, इस्लामी सरहदूं वधियूं पे, उम्मत तमामु आगड़ हुई, पर हिकिड़ा अहिड़ा पंहिंजी सफ़े मां उथिया जे हज़रत उस्मान गनी खे घेरे लाथो पिन जे घर मदीने जे अंदरि। पाणी बंदि, ॿाहिरि निकिरणु बंदि, हू वेठो आहे अलाह जो ज़िक्र पियो करे। अञा ख़लीफ़तुल मुस्लिमीन कोई ज़ैड कमांडो न, सादा कमांडो न, बॉडी गार्ड न, गार्ड न, कीअं न, जेकी हो से रब, उन ते भरोसो। ख़ैर क़ुरान मजीद पढ़ियो पई, तिलावत चालू हुई। सूरह बकरा पहलो सिपारो तंहिंजो 6 पन्नो पां पढ़ूं था न, इते पुॻो हो पहलो सिपारो 6 पन्नो। फस यकफ़ीकुमुल्लाह, इन आयत ते पुॻो तयार अची हमिलो कयो। से हमिलो कंदल पंहिंजे सफ़े मां उथिया हुआ। रोज़ो हो, अने रोज़ो पण बिरयानी पुलाव से किन रखे हुए, ख़ाली नियत कएं वे त रोज़ो रखां थो, ॿियो त की होए न। उहो नेस जेको उम्मत लाइ करे यहूदी वटां गिनी करे उम्मत खे फ्री या वक़्फ़ करे ॾिने वे, उन नेस जो पाणी उन ते बंदि थियो, हालत इहा थी वई। ख़ैर हमिलो थियो, शहीद थियो, शहीद पण बेदर्दीअ सां। हिते उम्मत वरी ॿी बाग़ में विराजी वई, वॾो हादसो थियो उम्मत जे अंदरि। इहा उम्मत कमज़ोर थी, उम्मत सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत पुठियां हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु, जंहिंजी पण शान ऊंची आहे, नंढड़ा जेको साहबियत मां मिणी खां वधारे एज़ाज़ हज़रत अलीअ खे जेको ईमान ॾिनी आहे। पहिरीं जेको काफ़िलो आंगरी ते ॻणे सघूं था, ईमान आंदो तंहिंमां
हज़रत अली सिर्फ़ु एतिरो ज न बल्कि आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नियाणी जिगर जो टुकड़ो बीबी फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जेको तमामु जन्नती औरतुनि जी सरदार उहा हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हो जे घर में हसन अने हुसैन नवासे रसूल जन्नती नौजवान जा सरदार हसनैन जी मां बीबी फातिमा जेको हज़रत अली जे घर में हसनैन जा पे हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जंहिंजी फज़ीलत ऊंची आहे नबीअ जो सॻो काका ई बा बनियो ख़लीफ़ो एतिरे उम्मत विराजी वई ज़कात जंहिं न ॾिनी उन फितनो अलॻि पैदा कयो जंहिं नबूअत जा दावा कया उन फितनो अलॻि पैदा कयो हज़रत अमीरुल मोमिनीन उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत वारे अलॻि फितनो कयो ईअं थींदे 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 हज़रत उस्मान गनीअ खे ख़ारिज जीअं भलवाई बेदर्जीअ सां शहीद कयूं इन जो अलॻि फितनो अची उथियो त उम्मत खे नुक़सानु केतिरो थियो इन फितने मां थियो नुक़सानु सैयदना अली मुर्तज़ा जंहिंजी वॾी फज़ीलत आहे भारी फज़ीलत आहे मसनद ख़िलाफ़त मथे जलवा अफ़रोज़ थिया हलायूं पियो उम्मत जो कमकार हलायूं पियो ख़िलाफ़त हलायूं पियो इस्लाम खे अॻु वधायूं पियो कंहिं मसलियत जे तहत ख़िलाफ़त तंहिंजो दारुल हुकूमत अॼु सूदी मदीनो हो पोइ मदीने मां कूफो दारुल हुकूमत बनियो हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु ज़माने में अने ही 4 ख़लीफ़ा इस्लाम में इन खे खुलफाए राशिदीन चई में अचे थो अञा हदीस जे अंदरि ज़िक्र पण आहे हुकुम पण आहे जे इन जी इताअत कयो अलैकुम सुन्नती व सुन्नती खुलफाए राशिदीन अल महदीयीन मिन बादी आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जे मुंहिंजी सुन्नत लाज़िम पकड़जा ऐं मूं पुठियां खुलफाए राशिदीन तंहिंजी सुन्नत लाज़िम पकड़जा जेको हिदायत याफ़्ता हज़रत अली 4 नंबर ते आया 4 ख़लीफ़ा अलगर्ज़ हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु कूफे में फजर पढ़ायो पे अची थियो हमलो थिया शहीद पण इन शहादत खां पहिरीं हिकिड़ो उहो ग्रुप हो जंहिं हज़रत उस्मान खे शहीद कयो ऐं अमोक उहो पण हुआ जंहिं पुछा कई पे जे हज़रत उस्मान खे शहीद कुला कया उन वटां किसास गिने में अचे बदिलो गिने में अचे उम्मत में 2 ग्रुप त थिया बटाणा विराणा इन दरमियान हज़रत आयशा जेको उम्मुल मुमिनीन रज़ी अल्लाह ताला अन्हा अने हज़रत अली जे दरमियान अनबन बनी वई ॻाल्हि जंग ते पुगी हज़रत अली अने अमीर माविया जे दरमियान अनबन थी ॻाल्हि जंग ते पुगी घणा वॾा शहीद थिया एतिरे उम्मत विराणी उम्मत पाछड़ा वई उम्मत में नुक़सानु थियो ख़ुद अली रज़ी अल्लाह ताला अन्हु पण शहीद थिया ऐं हज़रत अली पुठियां हज़रत हसन जेको बीबी फातिमा जो पुत्र हज़रत अलीअ जो पुत्र अल्लाह जे नबीअ जो ॾूहितरो इनखे ख़िलाफ़त ॾिने में आवई पर पोइ पिंड छॾे ॾारियो इस्तीफ़ा ॾिनो पर हालत इहा थी जे इन खे पण ज़हर ॾेराए में आयो पोइ वरी उम्मत में वॾे मां वॾो इख़्तिलाफ़ ऐं नुक़सानु ई हादिसो थियो जे करबला जे अंदरि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾूहितरे नवासे रसूल हज़रत हुसैन अने उनजे काफ़िले खे बेदर्दीअ से ज़ालिम शहीद कयो त भला उम्मत में नुक़सान थिया कि न थिया उम्मत में नुक़सान थींदा आया उम्मत अलॻि अलॻि थींदी आ वई इन हंधि इन दौर में उम्मत ॿी भागे में विराजी वई हिकिड़ा उहे हुआ जंहिं हज़रत अलीअ खे शहीद कयो जंहिं हज़रत अलीअ जे पुट हज़रत हसन खे ज़हर ॾिनो ज़हर ॾेरायो जंहिं हज़रत हुसैन अने हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हो जे काफ़िले खे करबला जे अंदरि शहीद कयो
भला हिन घराने ते केतिरो ज़ुल्म थियो आहे, उम्मत ॿी बाग़ में विराजी वई। इहे थिया शिया। शिया एतिरे गुरू, शिया सिया न आहे, सिया एतिरे कारो ई अखर न आहे, शिया 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 एतिरे गुरू हज़रत अलीअ जो गुरू जे बाक़ाइदा नुक़सान हज़रत अलीअ जो इन कयो। अञा टेके में ईज रहिया। पाण वटि जेको नाटक थींदो हो, औरसी चिकिन लाइ ॿ चारि माण्हू कोठे अचींदो हो, पाण कंहिंखे फांदो करिणो हूंदो हो, जे पाण सलाह कंदा हुआसीं, पिंड में विढ़ंदासीं, जोड़ा हुनखे हणंदासीं। ईअं ज थियो। हज़रत अलीअ खे, हज़रत हसन खे, हज़रत हुसैन खे इन जी शींहं शहीद कयूं, अने मातम कयूं, सीना पिटियूं, जे असांजो नुक़सानु, असांजो नुक़सानु, असांजो नुक़सानु। ऐं इन जे मुक़ाबले में अहले सुन्नत वल जमात तयारु थी। इहो सिलसिलो अचे पियो। पोइ अहले सुन्नत वल जमात मां थोरे थोरे ज़रूरत प्रमाणे शाखूं निकिरियूं, शाखूं निकिरियूं, ज़रूरत प्रमाणे हर कंहिं मसलक कढिया। उम्मत कमज़ोर थी, हर को ॿिए ते फतवो लॻाए थी, काफ़िर आई, फासिक आई, फाजिर आई, बातिल आहे, हिन निमाज़ न आई, हिन जो रोज़ो न आई। इहे वेड़ थींदे 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 हिन पुठियां हथ ॿिए जो कंहिंजो हो। हेॾा आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पेशन गोई ज़रूरु हुई, जे उम्मत विराबी तऊं तेर फ़िरका थींदा, पर हिते त लीवर अॻो अची वियो, तऊं तेर त कॾहिं थी विया। ख़ैर, उम्मत खे कमज़ोर करेला, उम्मत खे पाछड़ धकेलेला करे शैतान विचा पियो, ॿियूं ताक़त विचा पियूं, तोड़े 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 फ़िरके में सफ़ा कमज़ोर ऐं ख़लास करे छॾियो। न आई ईअं जेसि ताईं मुठ बंदि हुए, पंजो आङिरी साथ ॾिए त हथ जी ताक़त आहे, मड़ आङिरी वठिजी वञे, न ख़ाली हिकिड़ी आङिर हुए त इन वटां कीअं खजे न, ॻटो ऐं न मुंहं में पए, पोइ ही कहिड़े कम जी। ईअं ज जमातूं बनंदियूं रहियूं ऐं उम्मत टुटंदी रही। अच्छा, हाणे आंकिया उजराखर पुछां थो, हीउ ख़ुतबो भला हिन मौज़ू ते अचानक वियो कोला? पाण वटि त ॻाल्हि इहा हले न, जे निमाज़ पढ़ो, रोज़ो रखो, लम्हा पाण निकिरो नथा। हींअर सी उरूज ते आहे, निमाज़ रोज़े जी हींअर तकरीर न आहे, रोज़े जा ॾींहं अचे पिया। हीउ ख़ुतबो ख़ासि कंहिं मक़सद लाइ ॾिने में अचे थो, जे उम्मत खे कमज़ोर ॿियूं क़ौमूं करायूं थी, उम्मत त्रुटे थी। इहो सिलसिलो आयो पियो, उम्मत खे तोड़े जो आयो पियो। फिरी हिन मुल्क जे अंदरि कादियानी पैदा थिया, जंहिं झूठा दावा कया। थियो मौक़ो, आयो भूकंप। हीअ जनवरी 26 तारीख़ 2001, ई कादियानी पंहिंजा लुड़का उघेला, कादियानियत फैलायला, मिर्ज़ाइयत फैलायला, अहमदियत फैलायला, फितनूं फैलायला। लंडन मां भॻा आहे, हिते खावड़े अची पिंड जा तरपड़िया फिगायूं, ॾियूं पिया कंहिंखे टाल पत्री, कंहिंखे मानी, कंहिंखे ॾार, कंहिंखे पाउच तेल जो, मिठी ज़बान, हा ॾींदासूं, पाण तर निवरा हुआसीं। पर अल्हम्दुलिल्लाह उनटाणे सख़्तीअ सां कादियानी जो मुक़ाबिलो करे में आयो। अने कंहिं कयो कीअं कयो ई ॾसे जी कीअं ज़रूरत न आहे, पर मिणी खे ख़बर आहे, अने तारीख़ गवाह आहे त उन जो बातिल अक़ीदो दबाइला करे, उन खे साम्हूं मुक़ाबिलो करेला, उन जी रिलीफ उन जी मौत हड़े में आवई ऐं कच्छ मां उन खे भॼाए में आया। तंहिंजो कारण इहो हो त उहो अक़ीदो ख़राबु खणी आया हुआ ऐं ॿियनि जो अक़ीदो उन खे बिगाड़णो हो। हाणे इहा ज ॻाल्हि आहे अॼु जे ख़ुतबे में जाए। ख़बरदार, हिनटाणे पंहिंजे मुल्क जे अंदरि नओं फितनो पैदा थियो आहे से हिते न, मुल्क लमो वियो, ही मड़ा स्टेट, सॼो भारत इनखे पाण मुल्क चवनि था। नओं फितनो जाॻियो आहे। हिकिड़ो माण्हू चए थो ईसा अलैहिस्सलाम आऊं रहियुसि, वरी कॾहिं खे चए पियो महदी आऊं रहियुसि, ऐं ॿिया हुनजे हथ ते बेअत कयूं पिया। इहे फितनूं थींदे 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 भुज पुॻो आहे।
राति जो होटल ईंदे उनजा चेला दौड़े पिया ऐं ॿिए माण्हुनि जो अक़ीदो लूटीअ पिया, ईमान लूटीअ पिया। ख़बरदार अहिड़ो कोई बातिल अक़ीदे वारो अचे त उनखे रोकियो। बेशक इन में कीअं शक न आई जे इमाम महदी अचींदा। मूं ढगे वटां सोया महफ़िल में चाहे मेहदी बेदी की आहे न, बेशक हदीस में ज़िक्र आहे, नबीअ जी पेशन गोई आहे, इमाम महदी अचींदा। उनजो नालो नबीअ जे नाले जे बराबरि हूंदो, उनजो नालो नबीअ जे पीउ जे बराबरि हूंदो। मतिलब इहो आहे जे मोहम्मद बिन अब्दुल्ला हूंदो अथवा अहमद बिन अब्दुल्ला हूंदो, इहो नालो। अच्छा, उनजी ख़ुसूसियत इहा आहे जे अहले बैत मुंहिंजा हूंदो। अहले बैत हज़रत हसन रज़ी अल्लाह ताला अन्हो जी औलाद मां हूंदो। न अहले बैत जी वॾी इज़त आहे। अल्लाह जे नबी हिकिड़े हंधि फरमाए त आके आउं ॿ चीज़ूं ॾेई वञा थो मज़बूती से पकड़जा। क़ुरान अने हदीस, ॿई हदीस में आहे आके ॿ चीज़ूं ॾेई वञा थो, क़ुरान अने अहले बैत। त अहले बैत जी वॾी क़दुरु क़ीमत आहे। उहो अहले बैत मां हूंदो, इमाम हूंदो। ईसा अलैहिस्सलाम उन पुठियां नमाज़ पढ़ंदा, अदलो इंसाफ़ कंदो, पर हुकूमत 7 खनि वरे हलंदी। उनजी अदलो इंसाफ़ शर्त आहे उन वटि। ई इमाम महदी अचींदो कॾहिं? हिकिड़ो अखर हज़रत ईसा अलैहिस्सलाम इमाम महदीअ पुठियां नमाज़ पढ़ंदा, इमाम महदी मुसले ते हूंदो। त मतिलबु ईसा अलैहिस्सलाम पण उन दौर में अचींदो। अने ईसा अलैहिस्सलाम साम्हूं दज्जाल जो मुक़ाबिलो, यहूदीअ जो मुक़ाबिलो, सलीब जो मुक़ाबिलो, खिंज़ीर जो मुक़ाबिलो, मतिलबु क़यामत जी निशानी में इहा निशानी आहे। ईसा अलैहिस्सलाम पण अचींदा, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूअत जो इक़रार कंदा। ॿी को नई शरीयत की न खड़ी अचींदा। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी नबी आई, मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुठियां कोई नबी न आई। ईसा अलैहिस्सलाम अचींदा, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत अपनाईंदा। अने उन वक़्त जे अमीर इमाम महदी तंहिं पुठियां नमाज़ पढ़ंदा उन जी इब्तिदा में। हाणे हीअ त सच आहे, सही आहे। हुन दावो कयो चए महदी आऊं या ईसा आऊं या, त भला जोड़ण जे लाइक़ आहे का फुल जे हार जे लाइक़ आहे? जेको अहिड़ा खोटा दावा करे उहो हूंदो इमाम महदी अहले बैत मां। अने हिन जो नालो आहे शकील खान। त केॾा थियो अहले बैत? हू अचींदो किन मुल्क में अचींदो ही ख़बर न आहे, पर ईसा अलैहिस्सलाम पुठियां नमाज़ पढ़ंदो ऐं ईसा अलैहिस्सलाम त अरब में उतरंदो। अहिड़ो कई हदीसे में मिले थो न, ही बिहार में पैदा थियो आहे। खोटो दावो अने खोटी मोहर खड़ियो फिरे पियो। इमाम महदी 7 वरे हुकूमत कंदो, हिनखे 15 खनि वरे थिया, जिते दरोगा झोड़ा लॻे पिया, पण मज़बूत कुरेला बनियो आहे। ॿियूं जेको आड़ ते ताक़तूं रहियूं उहे हिनखे साथ सपोर्ट ॾिए थियूं जे उम्मत त्रुटे, उम्मत विराजे, उम्मत में फितना थिए, उम्मत कमज़ोर थिए। अहिड़ो किथे पण कोई शकील पुट हनीफ़ तंहिंजे बारे में सुणे त उहो झूठो आहे, कूड़ो आहे, उनखे साथ सपोर्ट न ॾिने में अचे, अक़ीदो बिगाड़ींदो, ईमान मलिया मेट करे छॾींदो। उहा उनजा माण्हू आई अने थोरो थोरो पूरे भारत में जाल फैलाई ईंदा। तव्हांखे यकीन आहे जे अॼु तरह तरह जा पाण ते हमला थी वेंदा, तरह तरह जा पाण करे हथियार तयारु थींदा। उन मां हिकिड़ो वॾे मां वॾो हथियार आहे ईमान खसणो, मुस्लमान खे पिंड में विड़ाइणा, ॿियूं मुस्लमाननि जूं जमातूं तयारु करणियूं। आई अहिड़ा जग तयारु थींदा, उहो पाके चवंदा काफ़िर आई, पा हुनखे त अल ऐलान चवनि पिया जे उहो झूठा आई। जे झूठा आई त करो उहो इहो माठ करे वेहंदा की न। हलो हू हुन ते फतवो, हू हुन ते फतवो, मसीती अलॻि, मदरसा अलॻि, अने पोइ उम्मत में वसंदी लठ, पोइ वसंदो अज़ाब, जहर ई उम्मत टुटंदी। अल्लाह त फरमाए ये वातसिमु बिहब्लिल्लाहि जमीअन वला तफर्रकू, अल्लाह जी रसीअ खे मज़बूत पकड़ियो अने फिरका फिरका न थियो। हीअ त फिरको करे पियोसीं न, कई अहिड़ा नेक, उन जो टारगेट नेक अने भोरा इंसान। पहिरीं हुनखे सम्झाई जे हदीस में इमाम महदी अचींदो, त रही चए हओ त चए इमाम महदी पुॼी आयो, हलो कयो बैत।
तंहिं भेरो राज़ी थी अचे, हा 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 हा। बिहारी आहे, पुठियां नालो ख़ान लिखियल आहे, उस्मानपुर जो रहंदड़ आहे, कोई अहले बैत न आहे। मतिलबु इन जी नसब में केॾा पण अहले बैत, ख़ान लिखियो पियो आहे, सैयद का अहिड़ो की अचे नथो। अहिड़ा झूठा इंसान इन जे चकर में केरु न अचे, इन जी झाल में केरु न अचे। इन जी झाल में वाड़ में केरु अची वियो त ख़बरदार मुर्तद बणिजी वेंदो। अने उन जो प्लान जी इहा आहे जो उम्मत खे मुर्तद बनाइए। उम्मत हिकिड़ी आहे, हिकिड़ो अल्लाह उन फरमाए त इन हाज़िही उम्मतकुम उम्मतन वाहिदा, हीअ उम्मत हिकिड़ी आहे। से उम्मत मशरिक़ वटां झले मग़रिब सुधी, उत्तर वटां झले दखिण सुधी, तमाम दुनिया जे अंदरि तमाम रंग ऐं नस्लूं, कुटुंब ऐं कबीला, उम्मत बहैसियत ला इलाहा इल्लल्लाह हिकिड़ी उम्मत आहे। इन उम्मत खे तोड़े में आयो अने अॼु पण तोड़े में अचे थो, इन उम्मत खे कमज़ोर करे में अचे थो। उहा उम्मत जंहिंजो रब हिकिड़ो, नबी आख़िरी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जंहिं वटि क़ुर हिकिड़ो, जंहिं वटि काबो हिकिड़ो, भला उहो फिरके में कुला बटिजे थी, उहा उम्मत कुला टुटे थी, उहा उम्मत कीअं कमज़ोर थिए थी। इन पुठियां चाल अने साज़िश ऐं ॿी क़ौमें जूं, इन पुठियां नाटक अने महिनत आहे शैतानी उन फिरके जी या उन ताक़त जी जेको शुरू वटां आख़िर सुधी उम्मत इस्लामी जा दुश्मन आई। अने उहो दुश्मनी खपे उन लेवल ते, तंहिंजो मुक़ाबिलो पिया कयूं ऐं पंहिंजा खार पिया कढाए। अलगर्ज़ अहिड़ो कोई पण फितनो अचे ऐं ख़बरदार रहिजा, उनखे साथ सपोर्ट कंहिं क़िस्म जो कॾहिं पण ॾिने में न अचे। अने हर तरह जो उन मुक़ाबिलो करे में अचे अहिड़े मुर्तद के साम्हूं। वाख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।